नसीराबाद में पीपी शहीद भुट्टो पारान तालके के मुख्तलिफ शाखुन आर्थरवाह चिंजणी शाख मंगियो शाख खुहावड़ शाख में पानी की खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है नसीराबाद में असो रिपोर्टर सज्जाद अब्बासी। जी सज्जाद, अगवाणन जो पानी खोट बाबत छा चवण आहे? जी बिल्कुल नाज़रीन, नसीराबाद में मुख्तलिफ शाखुन की पानी की खोट खिलाफ पीपी शहीद भुट्टो पारां अॼु एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो आहे। अचो त अॼु उन्हनि खां पुछा कयूं त उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। शदीद जेको आहे ज़रई पानी की खोट है ऐं जेको आहे पानी त मथे उन्हनि शाखुनि में भी मौजूद है, रैस कनाल में भी तमाम घणो पानी है, पर हितां जी जेकी करप्ट जेकी हिकिड़ी रुश्वतखोर जेको इंजीनियर है उन 6000 एकड़ के पानी ॾिनो आहे। बाक़ी 90,000 एकड़ जेको आहे हितां जी जेकी ज़रई ज़मीन आहे उनखे ही घेराबाद थो करे। जो असांजो उनजे ख़िलाफ़ जेको आहे हिकिड़ी भरपूर रैली हुई ऐं असां शदीद मुतालबो था कयूं तो जेको आहे उहो जल्द खां जल्द असांजे तालके जे जेको आहे शाखुनि में पानी छॾियो वञे, न त उन सां गुरबत, बेरोज़गारी, बदहाली ऐं ॾुकर जहिड़ी सूरत हाल ठही पवंदी। जेकॾहिं 90,000 एकड़ हितां जी ज़मीन आबाद नथी थिए तव्हां पाण सम्झी सघो था त हितां जे माण्हुनि सां छा सूरत हाल बीहंदी। सो इन करे हितां जा MNAs MPs उहे त निंड में आहिनि, उन्हनि जो पाण वॾा जेके आहिनि दौलतमंद माण्हू आहिनि, बाअसर माण्हू आहिनि, उन्हनि जे त इन ते कन ते जूं कोन थी चुरियो। हुअं ई बि सिंध में जेकी सियासत था कनि उहा हिकिड़ी मश्करी ठाही वेठा आहिनि। तंहिंजे करे उन्हनि खे इहा का बि ॻणती कोन्हे त जेको आहे हू पाणी जी जेको आहे मुनसिफ़ाना विर्श कराइनि। असांजो मुतालबो आहे त फ़ौरन जेको आहे पाणी ॾिनो वञे, सीज़न ख़तम पई थिए पई। जी असांजे एहतजाज जो मक़सद हथरादू पानी की खोट जेका पैदा कई वही है उन के खिलाफ है। तो मई महीने जून महीने में जो पानी ॾियणु घुर्जे वो जुलाई महीनो ख़त्म थियण वारा, सुभाणे परीं अगस्त महीनो स्टार्ट थो थिए। पानी की हथरादू खोट पैदा कई वही है जेका असीं पीपल पार्टी शहीद भुट्टो तरफां सम्झूं था पिया त इहा आबादगार नंढड़े आबादगार के खिलाफ़ साज़िश है। तो जी मजबूर थी करे थोड़ी थोड़ी ज़मीनूं विकिरो कंदा ऐं उहे विकिरो थियल ज़मीनूं जेके आहिनि उहे ख़रीद कंदो हितां जो वॾेरो जागीरदार। तो असां पाकिस्तान पीपल पार्टी शहीद भुट्टो तरफों पुरज़ोर लफ्ज़न में मज़म्मत कंदे घुर था कयूं त पाणीअ जी तालके नसीराबाद जे टोटल शाखिन मां मुकम्मल तौर ते खोट ख़त्म कई वञे त जीअं हारी आबादगार ॾुकर खां बची सघे। पानी जी जेका मौसम है, जेका रोंबारे जी बिजन की मौसम होंगी है वह मई ऐं जून होंदो महीनो। हाँ वो मई जून जुलाई महीनो भी गुजरण वारो। हाँ अस अगस्त में दाखिल थियण वारा आहियूं। हिन महिल ताईं पानी जी तमाम घनी शदीद खोट थी वही है। हिन महिल ताईं पानी ना आहे। मथां रेस केनाल ॾिसो तव्हां, मथे पानी ॾिसो, दरियानि में बाक़ायदे पानी वकरे सां वहे थो पियो, पर हेठि हारी दुश्मनी करे वॾेरा शाही जो हिकिड़ो निज़ाम आहे जंहिं तहत हारियुनि खे पानी नथो ॾिनो वञे। असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे इहो मुतालबो था कयूं त जेको पानी जी खोट आहे उहा ख़त्म करे हारियुनि सां इंसाफ़ कयो वञे। हुकूमत सिंध खे नासूर बणाए तबाह करे छॾियो आहे। हाणे उन्हनि जा ई शारता, उन्हनि जा ई वॾेरा हाणे पोरे ताईं हारियुनि खे बि ख़त्म करण जे पोयां पिया आहिनि। हाणे उहे छा कयो आहे, उन्हनि त मथां खां पाणी जाम आहे। हिननि नंढा जेके वाह आहिनि, जेके पिछड़ी वारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि जो पाणी बंदि करे जेको आहे सो उन्हनि जा जेके हक़ आहिनि, हाणे पाणी वारा जेके हक़ आहिनि उहे बि ख़त्म कया पिया वञनि। असां सग रखंदड़ आला इदारनि खां इहो मुतालबो था कयूं त असांजो इहो पाणी वारो जेको मसइलो आहे जल्द खां जल्द हल कयो वञे ऐं पाणी जी खोट ख़त्म करे असांजे आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे। वॾी महिरबानी सज्जाद अब्बासी। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.